पर जेकॾहिं चाचा दीनू राज़ी न थियो त मां पाण ॻाल्हाईंदोमांसि। वञी छॾणु कम में टंग अड़ाई न मां उन जो टंगू कपे छॾींदो आहियां। खान जेकॾहिं अॼु स्कूल जा ताला खुलाए हिकमत खे निवड़ी सलाम कंदुमि। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, जागीर ड्रामे जी बहितरीन अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे? नेक्स्ट एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त जेको सुरहान जो मोहब्बत यानी आशिक़ आहे स्कूल में, जेको कॉलेज सां गॾु पढ़ंदो आहे कॉलेज में, उहो सुरहान खे चवंदो तुंहिंजो पीउ अगरि न मञियो त मां पाण वञी उन खे चवंदुसि राज़ी कंदुसि। ॿिए तरफ़ दोस्तो मलूक ऐं होटल वारा विड़ी पवंदा आहिनि चाहिनि जे पैसनि ते हिक ॿिए खे वाहे ठौंशा कंदा आहिनि। जेको होटल वारो आहे इहो त अहिड़ा ठौंशा हणंदो आहे मलूक खे, ऐं मलूक खे पहिरियों चुंगा ॾींदा आहिनि तुंहिंजी मंग हीअं, तुंहिंजी हीअं मंग न मिलंदी, पढ़ी रही आहे स्कूल हेॾे कॉलेज शहर फलाण, ऐं हिक ॿिए खे खणी ठौंशा हिक ॿिए खे ख़्वार करे छॾींदा आहिनि होटल ते। होटल वारो बि ॾाढा ठौंशा हणंदो आहे मलूक खे। ॿिए तरफ़ जेको आहे मलूक जो पीउ मां जेको आहे उहो ॻाल्हि कंदा आहिनि त बाबा छोकिरी छॾणी न आहे, वञी न आहे छॾणी, असां वठंदासीं चाचे दीनू खां, यानी दीनू जो भाउ आहे न कमदार जो, कमदार इहे ॻाल्हियूं कंदो आहे। ऐं कमदार वरी जेको आहे दीनू सां मिलंदो आहे, उन खे हशमत खान जो नियापो ॾींदो आहे त बाबा तूं केस खां हटी वञ, मुड़ी वञ, इहे कमु छॾे ॾे। ऐं दीनू उन खे ॻाल्हि कंदो अगरि हशमत खान कॉलेज जा जेको आहे न स्कूल जा दरवाज़ा खोले थो त मां उनखे सलाम निवड़ी सलाम कंदुसि, ऐं उन खे जेको आहे न जीअं चवंदो हूअं कंदुमि, लेकिन दरवाज़ा खोलाए, लेकिन ईअं न कंदो त मुंहिंजी उन सां जंग आहे। ॿिए तरफ़ हशमत खान ॻोठ हुन खे धमकी ॾींदो जंहिं बि मुंहिंजे कम में टंग कराए उनजो टंगू मां भञी छॾींदुसि, उन खे मां सफ़ा कोन छॾींदुसि। मजू वारनि खे, दीनू वारनि खे, सॼो ॻोठ वारनि खे चैलेंज कंदो आहे हशमत खान, छाजे करे उनखे ख़बर आहे हाणे जेका बि अखि उथंदी मुंहिंजे ख़िलाफ़ु उन खे भंजदुसि। ऐं दीनू इहा ॻाल्हि ज़िद करे छॾींदो आहे अगरि हू हशमत खान मुंहिंजी ॻाल्हि न मञींदो, स्कूल जे ॿारनि खे स्कूल में न पढ़णु ॾींदो, त पोइ असां उन सां जंग कंदासीं। ऐं सिधो सिधो पंहिंजे भाउ कमदार खे चई छॾींदो आहे, जेको कमदार आहे उहो उनजो भाउ आहे, उहो जीअं वञी चवे हशमत खान ताईं उनजो नियापो पुॼाए सॼी ऐं सुहिणी सिधी ॻाल्हि ॿुधाए छॾींदो आहे। ऐं हू चवंदो आहे बाबा मुड़ी वञी तूं इन ॻाल्हि खां, कमदार चवंदो आहे, लेकिन चवंदो आहे न, दीनू चवंदो आहे स्कूल में ॿार नंढड़ा पढ़नि इहो हशमत खान खे मञिणो पवंदो, न त पोइ असां जंग कंदासीं। हीअ हुई अॼु जी अपडेट दोस्तो। ड्रामा रिव्यू कयोसीं जागीर सिंधी न्यू ड्रामा जो, नेक्स्ट एपिसोड जो रिव्यू कयोसीं। वीडियो सुठो लॻो त लाइक कजो, शेयर कजो, ऐं उदासी टीवी खे लाज़मी सब्सक्राइब कजो। अल्लाह हाफ़िज़।